अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुन्नी आलिमन जे मक्के मदीने जा 17 वाक़िआ दुआए अत्तार या रब्बल मुस्तफ़ा। जेको बि मुकम्मल रिसालो सुन्नी आलिमन जे मक्के मदीने जा 17 वाक़िआ पढ़ी या ॿुधी वठे उनखे बार बार हज ऐं दीदारे मदीना सां मुशर्रफ फरमाए ऐं उनखे वालिदैन समेत बेहिसाब बख़्शे छॾ। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फजीलत। फरमाने आखिरी नबी रसूल हाशिमी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको शख्स महब्बत ऐं शौक़ सां 3 भेरा ॾींहं जो ऐं 3 भेरा रात जो मूं ते दुरूद पाक पढ़े, अल्लाह पाक ते हक़ आहे त संदसि उन ॾींहुं ऐं उन रात जा गुनाह मुआफ़ फरमाए छॾे। मुअज्जम कबीर 362/18 हदीस 928। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 1, आला हज़रत जे वालिद खे ख़ुसूसी घुरायो वियो। आला हज़रत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह जा वालिद गिरामी मुफ्ती नक़ी अली ख़ान रहमतुल्लाह अलैह वॾा आलिम मुफ्ती ऐं आशिक़ रसूल हुआ। पंहिंजो वञण ॿियो आहे ऐं दावत ॾी घुराइण ॿी ॻाल्हि आहे। पाण रहमतुल्लाह अलैह खे मदीने मुनव्वरा जी हाज़िरी जे लाइ ख़ासि करे अचण जो हुकुम मिलियो ऐं उहो बि ईअं जो ख्वाब में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तलब फरमायो। बीमारी ऐं कमज़ोरी जे बावजूद बि कुझु दोस्तनि खे साण करे सफ़र शुरू कयो ऐं हरम पाक ॾांहुं रवाना थी विया। कुझु अक़ीदत मंदनि बीमारीअ खे साम्हूं रखी मशवरो ॾिनो त इहो सफ़र आईंदा साल ताईं मुलतवी करे छॾियो। फरमायाऊं, मदीने पाक जे इरादे सां क़दम दरवाज़े खां ॿाहिरि रखां, पोइ भले रूह उन वक़्तु परवाज़ करे वञे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे आशिक़ जी मोहब्बत भरे जज़्बे जी लॼ रखी ऐं ख्वाब में ई हिकु प्याले में दवा इनायत फरमाई, जंहिंजे पीअण सां एतिरो त फ़ाइदो थियो जो हज जा रुकन अदा करण में का तकलीफ़ ई न थी। सुरूर क़ल्ब दाल। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन बिजाहि नबील अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 2, हाज़िरी जो असल मक़सद। आशिक़ माहिर रिसालत आला हज़रत इमाम अहले सुन्नत मुजद्दिदीन ऐं मिल्लत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ॿिए हज जे सफ़र में हज जा रुकन अदा करण खां पोइ सख़्त बीमार थी पिया, पर पाण रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, बीमारीअ जे वधी वञण खां वधीक फ़िक्र मूंखे सरकार आज़म सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हाज़िरी जो हो। जॾहिं बुखार खे वधंदे ॾिठो त मां इन ई हालत में हाज़िरीअ जो इरादो कयो। सभई आलिम सगोरा रहमतुल्लाह अलैहिम मना कंदा रहिया। पहिरियां त इहो फरमायाऊं त हालत तव्हांजी अहिड़ी आहे ऐं डिघो सफ़र आहे। मूं अर्ज़ कयो, जेकॾहिं सच पुछो त हाज़िरीअ जो असल मक़सद मदीने जी ज़ियारत आहे। ॿिए भेरा इन नियत सां घरां निकितो हुयुसि। माअज़ल्लाह, जेकॾहिं इहो न हुजे त हज जो लुत्फ़ ई नाहे। उन्हनि वरी इसरार कयो ऐं मुंहिंजी हालत यादि ॾियारी त मूं हदीस पढ़ी, मन हज वलम यज़ुरनी फ़क़द जफ़ानी, याने जंहिं हज कयो ऐं मुंहिंजी ज़ियारत न कई त उन मूंसां जफ़ा कई। कशफुल ख़फ़ा जिल्द 2 सफ़ो 218 हदीस 2458। फरमायाऊं, तव्हां हिकु भेरो त ज़ियारत करे चुका आहियो। मूं चयो त मूं वटि हदीस जो इहो मतिलबु नाहे त उमिरि में केतिरा बि हज कजनि ऐं ज़ियारत हिकु दफ़ो काफ़ी आहे, पर हर हज सां गॾु ज़ियारत ज़रूरी आहे। हाणे अवां दुआ फरमायो त मां सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पहुची वञा ऐं रोज़े अक़दस ते हिकु नज़र पइजी वञे, पोइ चाहे उन वक़्तु ई दम निकिरी वञे। काश गुंबदे खज़रा पर निगाह पड़ते ही खाके गश में गिर जाता, फिर तड़प के मर जाता। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 3, इमाम अहमद रज़ा ऐं दीदारे मुस्तफ़ा। इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीनो मिल्लत मौलाना शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह ज़बरदस्त आशिक़ रसूल ऐं पाए जा आलिम हुआ। तक़रीबन 100 उलूम ऐं फ़नून ते महारत रखंदा हुआ। हरमैन शरीफ़ैन जे आलिमनि खेनि 14वीं सदी जो मुजद्दिद चयो। पाण रहमतुल्लाह अलैह दीन खे बातिल जे मिलावट खां पाक करे ऐं सुन्नत जे लाइ ज़बरदस्त कमु कयो ऐं माण्हुनि जे दिलुनि में जेका इश्क़ रसूल जी शमआ विसामी चुकी हुई उनखे ॿीहर रोशन कयाऊं। पाण बेशक फनाफिर रसूल जे आला मनसब ते फ़ाइज़ हुआ। ॿिए भेरे जॾहिं मदीने पाक जी हाज़िरी नसीब थी त बेदारी में ज़ियारत जी हसरत खणी मुआजह शरीफ़ में सॼी राति हाज़िर रही दुरूद पाक जो विर्द कंदा रहिया। पहिरीं राति क़िस्मत में इहा सआदत न हुई, ॿी राति अची वई, मुआजह शरीफ़ वटि हाज़िर थिया
ऐं जुदाई जे दर्द खां बेताब थी करे हिकु नातिया गज़ल पेश कयाऊं जंहिंजा कुझु शेर ही आहिनि। वो सुए लाला जार फिरते हैं, तेरे दिन ए बहार फिरते हैं, हर चरागे मजार पर कुदसी कैसे परवाना वार फिरते हैं, उस गली का गदा हूँ मैं जिसमें मांगते ताजदार फिरते हैं, फूल क्या देखूं मेरी आंखों में दश्ते तैबा के खार फिरते हैं, कोई क्यों पूछे तेरी बात रजा तुझसे शैदा हजार फिरते हैं। मक़्ता यानी आख़िरी शेर में आला हज़रत रहमतुल्लाह अलैह आजिज़ी तौर पाण खे कुत्तो फरमायो आहे, पर आशिक़ाने आला हज़रत अदब तौर इन ई जॻह ते मंगता शेदा लिखंदा ऐं चवंदा आहिनि। संदन पैरवी में अदब तौर शेदा लिखियो आहे ऐं हक़ीक़त बि इहा ई आहे। पाण रहमतुल्लाह अलैह बारगाह रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में दुरूद व सलाम पेश कंदा रहिया। आख़िरकार इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म थियूं ऐं क़िस्मत जागी पई। सरकार आली वक़ार मक्के मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजे आशिक़ ज़ार ते ख़ासि करम फरमायो, अखियुनि तां पर्दा हटी विया। ख़ुश नसीब आशिक़ पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐन बेदारीअ जे हालत में अखियुनि सां दीदार कयो। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। शरबते दीद ने एक आग लगाई दिल में, तपिशे दिल को बढ़ाया है बुझाने ना दिया, अब कहाँ जाएगा नक्शा तेरा मेरे दिल से, तह में रखा है इसे दिल ने गुमाने ना दिया, सजदा करता अगर इसकी इजाजत होती, क्या करूं इज़्न मुझे इसका खुदा ने ना दिया। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। प्यारा इस्लामी भाइरो, असां सभिनी खे खपे त असां बि पंहिंजे दिल में सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महबत वधायूं ऐं क़ल्ब में दीदार जी तमन्ना रखूं। इंशा अल्लाह कॾहिं त असांजी बि क़िस्मत जागी पवंदी, कॾहिं त आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करम फरमाइंदा, सुना है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं, कभी मेरे घर में हो चरागा या रसूल अल्लाह, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। 4 मशहूर आशिक रसूल अल्लामा यूसुफ बिन इस्माइल नबहानी जी अदब जो अंदाज़। आला हज़रत जा ख़लीफ़ा फ़क़ीह आज़म हज़रत अल्लामा अबू यूसुफ मोहम्मद शरीफ मुहद्दिस कोटलवी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हिकु दफ़े जॾहिं मां हज करण वयुसि त मदीने शरीफ़ जे हाज़िरीअ में सब्ज़ गुंबद जे दीदार सां मुशर्रफ थियण वक़्तु मूं बाबुसलाम जे वेझो ऐं गुंबद ख़ज़रा जे साम्हूं हिकु अछी ॾाढ़ीअ इंतिहाई नूरानी चेहरे वारे बुज़ुर्ग जो दीदार कयो, जेको क़ब्र अनवर ॾांहुं चहिरो करे पलथी हणी कुझु पढ़ी रहियो हो। पुछण ते ख़बर पई त हू मशहूर मारूफ़ आलिम दीन ऐं ज़बरदस्त आशिक़ रसूल हज़रत शेख यूसुफ बिन इस्माइल नबहानी रहमतुल्लाह अलैह हुआ। मां संदन वजाहत ऐं चेहरे जी नूरानियत ॾिसी करे ॾाढो मुतासिर थियुसि ऐं संदसि वेझो वञी वेही रहियुसि ऐं उन्हनि सां गुफ़्तगू करण जी कोशिश कई। हुन मूं ॾांहुं तवजो न ॾिनो। मूं अर्ज़ कयो, मां हिंदुस्तान खां आयो आहियां ऐं अव्हां जा किताब हुज्जतुल्लाह अलल आलमीन ऐं जवाहिरुल बिहार वग़ैरह पढ़िया आहिनि, जिन जे करे मुंहिंजे दिल में अव्हां जे लाइ वॾी अक़ीदत आहे। उन्हनि इहा ॻाल्हि ॿुधी मुंहिंजे तरफ़ मोहबत सां हथु वधायो ऐं मुसाफ़ो फरमायो। मूं वरी खेनि अर्ज़ कयो, हुज़ूर अव्हां क़ब्र अनवर खां एतिरो परे छो वेठा आहियो? त रोई फरमाइण लॻा, मां इन लाइक़ न आहियां जो वेझो वञी सघां। इन खां पोइ मां केतिरा ई भेरा संदन रिहाइश ते हाज़िर थियुसि ऐं उन्हनि खां सनद हदीस बि हासिल कई। सैयदी कुतुब मदीना हज़रत अल्लामा शेख ज़ियाउद्दीन अहमद मदनी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हज़रत अल्लामा यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैह जे घर वारीअ खे 84 भेरा नबी आख़िर ज़मा शहनशाह कोनो मकान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत जो शर्फ हासिल थियो। अनवार कुतुब मदीना सफ़ो 195 मुलख़सन। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। उनके दियार में तू कैसे चले फिरेगा, अत्तार तेरी जुरत तू जाएगा मदीना, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। 5
पीर मेहर अली शाह के मदनी मुस्तफ़ा जी ज़ियारत वादी हमरा में थी। ताजदार गोलड़ा हज़रत पीर मेहर अली शाह साहिब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मदीने पाक जे सफ़र में वादी हमरा वटि धाड़ेलनि जे हमले जी परेशानी जे करे मजबूरीअ जी हालत में मूंखां इशा जूं सुन्नतूं रहिजी वयूं। मौलवी मोहम्मद गाज़ी मदरसा सहूलतिया मां तालीमी ऐं तदरीसी सरगर्मियूं छॾे करे हुस्न वन जे करे ख़िदमत जे इरादे सां हिन मुक़द्दस सफ़र में मूंसां गॾु हुआ। उन्हनि रफ़ीक़नि जी सोहबत में मां काफ़िले खां हिकिड़े पासे सुम्ही पयुसि। छा थो ॾिसां, सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कारो अरबी जुब्बो पाए तशरीफ़ फरमा थी पंहिंजे जमाले बा कमाल सां मूंखे नई ज़िंदगी बख़्शण आया आहिनि। ईअं लॻो ॼण मां हिकु मस्जिद में मुराक़बे जी हालत में पलथी हयो वेठो आहियां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेझो तशरीफ़ फरमा थी इरशाद फरमायाऊं त आले रसूल खे सुन्नतूं छॾण न घुर्जनि। मूं इन हालत में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿिन्ही पिनियुनि खे जेके रेशम खां बि वधीक नाज़ुक हुयूं पंहिंजे ॿिन्ही हथनि सां मज़बूत पकड़े रोईंदे फरियाद कयो, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। पढ़ण लॻुसि ऐं नीम बेहोशी जी हालत में रोअंदे अर्ज़ कयो, हुज़ूर केरु आहियो? जवाब में इहो साॻियो इरशाद थियो त आले रसूल खे सुन्नतूं छॾण न घुर्जनि। 3 दफ़ा इहे सुवाल जवाब थींदा रहिया। टियों भेरो मुंहिंजे दिलि में आयो त जॾहिं पाण या रसूल अल्लाह जी निदा खां मना नथा फरमाइनि त पोइ पक सां पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई आहिनि। जेकॾहिं ॿिया बुज़ुर्ग हुजनि हा त इन जुमिले खां झलियनि हा। इन्हनि जे हुस्न ऐं जमाल जे मुतअल्लिक़ कहिड़ी ॻाल्हि कजे, उन ज़ौक़ मस्ती ऐं फैज़ाने करम जे बयान खां ज़बान आजिज़ आहे ऐं तहरीर लाचार। अलबत मोहब्बत जो जाम पीअण वारनि जे हल्क़ में इन्हनि बेतनि मां हिकु ढुक ऐं उन मुश्क जे थेलीअ मां हिकु ख़ुशगवार महक विझण मुनासिब आहे। महर मुनीर सफ़ो 131 ता 132। हज़रत पीर मेहर अली शाह रहमतुल्लाह अलैह जिन इन वाक़े जो पंहिंजे इन मशहूर कलाम में बि इशारो फरमायो आहे, उन जा कुझु शेर मुलाहिज़ा फरमायो। अज सिक मित्रां दी वधेरी ए, क्यों दिलड़ी उदास घनेरी ए, लू लू विच शौक चंगेरी ए, अज नैना लाइयां क्यों झड़ियां, अतैफ सरा मिन तलअतिही वशज़्व बदा म्यूं वफरतिही फसकर तो हुना मिन नज़रतिही, नैना दियां फौजां सर चढ़ियां, मुख चंद बदर शाइशानी ए, मथे चमके लाट नूरानी ए, काली जुल्फ ते अक मस्तानी ए, मखमूर अखी हिन मद भरियां, दो अब्र कौस मिसाल दिसन, जे तू नोके मिजा दे तीर छटन, लबा सुर्ख अखां के लाले यमन, चिट्टे दंद मोती दियां हिन लड़ियां, इस सूरत नू में जान आखां, जाना के जान जहां आखां, सच आखां ते रब दी शान आखां, जिस शान तू शाना सब बनिया, सुबहान अल्लाह मां अजमल का, मां अहसन का, मां अकमल का, किते मेहर अली किते तेरी सना, मुश्ताक अखी किथे जा लड़ियां। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 6, मदीने जे कुत्ते जा नाज़ खणण। पंजाब पाकिस्तान जा मशहूर आशिक़ रसूल पीर जमाअत अली शाह मुहद्दिस अलीपुरी रहमतुल्लाह अलैह हिकु दफ़े मदीने शरीफ़ विया त संदन कंहिं मुरीद मदीने पाक जे हिकु कुत्ते खे इत्तिफ़ाक़ी तौर पत्थर हयो, जंहिं सबब कुत्ते रड़ कई। हज़रत शाह साहिब सां कंहिं उहा ॻाल्हि कई त तव्हांजे फुलाणे मुरीद मदीने शरीफ़ जे हिकु कुत्ते खे धक हयो आहे। इहो ॿुधी पाण रहमतुल्लाह अलैह परेशान थी विया ऐं पंहिंजे मुरीदनि खे हुकुम ॾिनाऊं त जल्द उन कुत्ते खे ॻोल्हे करे हिते वठी अचो। पोइ कुत्तो आंदो वियो। शाह साहिब रहमतुल्लाह अलैह उथिया ऐं उन कुत्ते खे मुखातिब थी चयाऊं, ए दियारे हबीब में रहण वारा, ख़ुदा ताला जे वास्ते मुंहिंजे हिन मुरीद जी ग़लती मुआफ़ कर। पोइ भुॻल गोश्त ऐं खीर घुरायो ऐं उन खे खारायो। पोइ उन खे चयाईं त जमात अली तोखां माफ़ी थो घुरे, ख़ुदा उन खे मुआफ़ करे छॾिजां। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दिल के टुकड़े नजर हाजिर लाए हैं, ए सगाने कूच ए दिलदार हम, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद।
नंबर 7 आका घुराइनि त उॾामी बि पहुचणु घुरिजे। आला हज़रत जा ख़लीफ़ा फ़क़ीह आज़म हज़रत अल्लामा मौलाना अबू यूसुफ मोहम्मद शरीफ मुहद्दिस कोटलवी रहमतुल्लाह अलैह जा फर्जंद हज़रत मौलाना अबू नूर मोहम्मद बशीर रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हज़रत अमीर मिल्लत पीर सैयद जमात अली शाह मुहद्दिस अलीपुरी रहमतुल्लाह अलैह केतिरा ई हज कया ऐं अक्सर करे हर साल मदीने शरीफ रहमतुल्लाह अलैह जो इश्क उन्हनि खे उन शरफ़ सां मुशर्रफ फरमाईंदो हो। पाण रहमतुल्लाह अलैह हिकु साल हवाई जहाज़ जे ज़रिए हज जी सफ़र जी तरकीब कई। मुंहिंजे वालिद साहिब फ़क़ीह आज़म हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद शरीफ मुहद्दिस कोटलवी रहमतुल्लाह अलैह खे ख़बर पई त मूंखे साण वठी अलीपुर शरीफ पहुता, संदन ख़िदमत में हाज़िर थिया त पाण मदीने शरीफ जो तज़किरो फरमाए रहिया हुआ ऐं वालिद साहिब खे ॾिसी घणो ख़ुशि थी फरमायाऊं, मां सरकार आली वक़ार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में वरी हाज़िरी ॾियण वञा पियो। वालिद साहिब रहमतुल्लाह अलैह पुछियो त छा हुज़ूर हिन दफ़े अवां हवाई जहाज़ में वञी रहिया आहियो? हज़रत जवाब ॾिनो, मौलवी साहिब यार घुराए त उॾामी बि पहुचणु घुरिजे। इहो जुमिलो कुझु अहिड़े अंदाज़ में फरमायो जो संदन अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया ऐं हाज़िरीन ते बि ग़म वारी कैफ़ियत तारी थी वई। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन बिजाए नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। तक़दीर में खुदाया अत्तार के मदीना, लिख दे फ़क़त मदीना सरकार का मदीना। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 8 मौलाना सरदार अहमद जी मदीने जे खजूर सां महबत। महबूब जे शहर सां महबत सचे इश्क जी निशानी आहे। जीअं त अज़ीम आशिक़ रसूल हज़रत मुहद्दिस आज़म पाकिस्तान मौलाना सरदार अहमद रहमतुल्लाह अलैह मदीने शरीफ सां घणी महबत कंदा हुआ, संदन महफ़िल में हमेशा महबूब जे शहर जो तज़किरो थींदो रहंदो हो। जेकॾहिं को ज़ाइर मदीना संदन ख़िदमत में हाज़िर थींदो हो त उन खां मदीने शरीफ जा हाल अहवाल पुछंदा हुआ, मदीने पाक में रहंदड़ अहले सुन्नत व जमात जी ख़ैरियत पुछंदा हुआ ऐं जेकॾहिं को तबरुक पेश कंदो हो त वॾी ख़ुशीअ सां क़बूल फरमाईंदा हुआ। हिकु दफ़े हिकु हाजी साहिब मदीने शरीफ जूं खजूरूं पेश कयूं। उन वक़्तु हदीस जो दर्स थी रहियो हो। मदीने जूं खजूरूं उते मौजूद शागिर्दनि में विरहायूं ऐं हिकु खजूर पंहिंजे वात में विझी फरमाइण लॻा, मदीने जी खजूर पंहिंजे वात में रखी छॾी आहे, जेतिरो वक़्तु ॻरी अंदरि वेंदी ओतिरो वक़्तु ईमान ताज़ो थींदो रहंदो। माखूज़ हयात मुहद्दिस आज़म पाकिस्तान सफ़ो 155। खजूर मदीना से क्यों हो न उल्फत के उसको आका के कूचे से है निस्बत। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 9 मदीने में पंहिंजा वार ऐं नह दफ़न कया। हज़रत मुहद्दिस आज़म पाकिस्तान मौलाना सरदार अहमद रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, फ़क़ीर मदीनतुर रसूल का वापसी वक़्तु कुझु वार ऐं नह मदीने शरीफ में दफ़न कया ऐं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जनाब में अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मदीने पाक में मरण त मुंहिंजे इख़्तियार में नाहे, पर पंहिंजे जिस्म जा कुझु जुज़ा दफ़न करे पियो वञा जो असां ग़रीबनि जे लाइ इहा बि गनीमत आहे। जानो दिल छोड़कर ये कह के चला हूँ आदम, आ रहा हूँ मेरा सामान मदीने में रहे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 10 मदीने जी याद। मौलाना काज़ी मज़हरुल हक़ जहलमी कोयटा जे रस्ते ज़ाहिदान बगदाद शरीफ ऐं मदीने पाक ऐं ॿियनि मुक़दस मक़ामनि जी ज़ियारत सां मुशरफ थी हज़रत मुहद्दिस आज़म पाकिस्तान मौलाना सरदार अहमद रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में हाज़िर थिया। जॾहिं काज़ी साहिब जो तारीफ़ करायो वियो ऐं अर्ज़ु कयो वियो त ही मदीने जी हाज़िरीअ सां मुशरफ थी आया आहिनि त काज़ी साहिब जो हथु पकड़े वरितो ऐं संदन अखियुनि मां ॻोढ़ा वहण लॻा। जेतोणीकि तबियत काफ़ी नासाज़ हुई, बीमारीअ में इज़ाफ़ो थी चुको हो, पर उन जे बावजूद उथी वेही रहिया ऐं काज़ी साहिब खां मदीने शरीफ जो ॻाल्हियूं पुछण लॻा। मदीने पाक में रहंदड़ अहबाब अहले सुन्नत व जमात जी ख़ैरियत दरियाफ़्त फरमाईंदा रहिया। मदीने पाक जे घिटियुनि जी यादि आई ऐं गुंबद ख़ज़रा जो नूरानी मंज़र साम्हूं अची वियो ऐं मुक़दस ॼारियुनि जा जलवा दिलि खे तड़पाइण लॻा। रोज़े मुक़दस जो वक़ार दिलनि ते असर करण लॻो। महबूब जे शहर जे तसवुर वारे नूरानी ख़यालनि में गुम थी विया ऐं सॼी महफ़िल जी कैफ़ियत इहा ई थी वञी जो गैरों की जफ़ा याद न अपनों की वफ़ा याद, अब कुछ भी नहीं हमको मदीने के सिवा याद। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। नंबर 11 मदीने जो मुसाफ़िर हिंद खां मदीने पहुतो।
सदरुल अफादिल हजरत अल्लामा मौलाना सैयद मोहम्मद नईमुद्दीन मुराद आबादी रहमतुल्लाह अलैह जबरदस्त आशिक़ रसूल हुआ। संदन बारे में इहो ईमान अफरोज़ वाक़ियो मूंखे संदन नाठी हकीम सैयद याकूब अली साहिब मरहूम ॿुधायो हो। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह हज बैतुल्लाह ला तशरीफ़ फरमा थिया ऐं जॾहिं मदीने शरीफ़ में सरकार नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार शरीफ़ में हाज़िर थिया त सुनहरी ॼारियुनि जे वेझो ॾिठाऊं त हज़रत सदरुल अफादिल रहमतुल्लाह अलैह बि मेड़ में मौजूद हुआ। मुलाक़ात जी हिम्मत न थी छो त बाअदब माण्हू उते नाहिन ॻाल्हाईंदा। सलातो सलाम पढ़ी करे फारिग थियण खां पोइ ॿाहिरि तलाश कयो पर ज़ियारत न थी। हज़रत शेखुल फज़ीलत शेखुल अरब वल अजम क़ुतुब मदीना ज़ियाउद्दीन अहमद क़ादिरी रज़वी रहमतुल्लाह अलैह जी दरबार फैज़ आसार ते हाज़िर थियुसि छो त अरब ऐं अजम जा अहले हक़ आलिम ऐं मशाइख़ सगोरा हरमैन तय्यबैन जी हाज़िरीअ दौरान हज़रत शेखुल फज़ीलत रहमतुल्लाह अलैह जी ज़ियारत लाइ उते ज़रूर हाज़िर थींदा हुआ। उते बि हज़रत सदरुल अफादिल रहमतुल्लाह अलैह जे बारे में का बि मालूमात न मिली। हैरान हुयुसि त सदरुल अफादिल रहमतुल्लाह अलैह जेकॾहिं तशरीफ़ फरमा थिया आहिनि त केॾांहुं विया। इन दौरान मुराद आबाद हिंद खां हिकु ख़त हज़रत शेखुल फज़ीलत रहमतुल्लाह अलैह जे नाले आयो त फिलाणे ॾींहुं फिलाणे वक़्तु हज़रत सदरुल अफादिल मौलाना नईमुद्दीन साहिब रहमतुल्लाह अलैह जो मुराद आबाद में विसाल थी वियो आहे। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह जॾहिं वक़्तु मिलायो त उहो ई वक़्तु हो जंहिं वक़्त में सुनहरी ॼारियुनि जे वेझो सदरुल अफादिल रहमतुल्लाह अलैह नज़र आया हुआ। जल्द समझी वयुसि त जीअं ई इंतकाल फरमायाऊं तीअं ई बारगाह रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में सलातो सलाम लाइ हाजिर थिया। मदीने का मुसाफिर हिंद से पहुंचा मदीने, कदम रखने की नौबत भी न आई थी सफीने में। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 12 ए मदीने जा सूर तुंहिंजी जगह त मुंहिंजे दिल में आहे। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह 1390 हिजरी हज ऐं ज़ियारत जी सआदत हासिल कई। इन सिलसिले में मदीने जे सफ़र जो हिकु ईमान अफरोज़ वाक़ियो बयान कंदे फरमाइनि था, मां मदीने शरीफ़ में तिरकी किरी पयुसि ऐं साॼे हथ जी काराई वारी हॾी टुटी पई। सूर वधी वियो त मूं उनखे चुमंदे चयो, ए मदीने जा सूर तुंहिंजी जगह मुंहिंजे दिल में आहे ऐं तूं त मूंखे यार जे दर तां मिलियो आहीं। तेरा दर्द मेरा दरमा, तेरा गम मेरी खुशी है, मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है। सूरत उन वक़्तु ई ख़त्म थी वियो पर हथ कमु न पियो करे। 17 ॾींहं खां पोइ शाही अस्पताल में एक्सरे करायो त हॾीअ जा 2 टुकर नज़र आया जिन में काफ़ी फ़ासिलो हो पर मूं इलाज न करायो ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते हथ कमु करणु शुरू बि कयो ऐं मदीने शरीफ़ जी अस्पताल जे डॉक्टर मोहम्मद इस्माइल चयो, इहो ख़ासि करिश्मो थियो आहे जो हथ तिबी लिहाज़ खां हरकत बि नथो करे सघे। इहो एक्सरे मूं वटि आहे, हॾी अञा ताईं टुटल आहे ऐं इन टुटल हथ सां तफ़सीर लिखी रहियो आहियां। मां उन पंहिंजे टुटल हथ जो इलाज सिर्फ़ इहो कयो त आस्ताने आलिया ते पहुची करे अर्ज़ कयो त हुज़ूर मुंहिंजो हथ टुटी पियो आहे। ए अब्दुल्ला बिन अतीक जे टुटल हॾी जोड़ण वारा, ए मुआज़ बिन अफरा जे टुटल बाह जोड़ण वारा, मुंहिंजो बि टुटल हथ जोड़। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। तफ़सीर नईमी जिल्द 9 सफ़ो 388। चांद को तोड़ने वाले आजा, हम भी टूटी हुई तकदीर लिए फिरते हैं। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 13 जन्नतुल बक़ी में लाश जे बद तब्दीली। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हज दौरान मूं सां गॾु हिकु पंजाबी बुज़ुर्ग हो जंहिंजो नालो सूफ़ी मोहम्मद हुसैन हो। उहो मूंखे फरमाइण लॻो, हिकु दफ़े मां शाह अब्दुल हक़ मुहाजिर इलाह आबादी जे ख़िदमत में हाज़िर थियुसि ऐं अर्ज़ कयो त हदीस शरीफ़ में आयो आहे, असांजो मदीनो त बाहि जो खूरो आहे ऐं जीअं खूरो लोह जे मुर खे कढी छॾींदो आहे, ईअं ई मदीने जे ज़मीन बि नाअहल खे पाण वटां कढी छॾींदी आहे। जॾहिं त मुर्तद ऐं मुनाफ़िक़ बि मदीने पाक में मरी हिते ई दफ़न थींदो आहे त पोइ हिन हदीस जो मतिलबु छा आहे? शाह साहिब मूंखे मुंहिंजो कन पकड़े कढी छॾियो। मां हैरान हुयुसि त मूंखे कहिड़े जुर्म में कढियो वियो आहे। राति जो ख़्वाब में ॾिठुमि त मदीने शरीफ़ जे क़ब्रिस्तान यानी जन्नतुल बक़ी में खोटराई थी रही आहे ऐं
उठनि ते ॿाहिरां लाश पिया अचनि ऐं हितां ॿाहिरि पिया वञनि। मां इन्हनि वटि वियुसि ऐं पुछियुमि त इहो अव्हां छा करे रहिया आहियो? उन्हनि चयो, जेके ना अहिल हिते दफ़न थिया आहिनि उन्हनि खे ॿाहिरि पहुचाए रहिया आहियूं ऐं आशिक़ाने मदीना जी उन्हनि लाशनि खे जेके ॿियनि जॻहियुनि ते दफ़न थी विया हुआ उन्हनि खे हिते दफ़न करे रहिया आहियूं। पोइ ॿिए ॾींहुं वरी शाह साहिब जी ख़िदमत में हाज़िर थियुसि। पाण मूंखे ॾिसी फरमायाऊं, हाणे सम्झी हदीस जो मतिलब इहो आहे। ऐं कल्ह तो अग़यार यानी गैरनि में असरार यानी राज़ पुछियो हो जंहिंजी तोखे सज़ा ॾिनी वई हुई। तफ़सीर नईमी जिल्द 1 सफ़ो 766। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। बक़ी ए पाक में अत्तार दफन हो जाए, बराए गौसो रज़ा अज़ब ए ज़िया या रब, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। नंबर 14 ग़ज़ाली ज़मा ऐं मुफ्ती अहमद यार ख़ान ते ॿिन्ही जहाननि जे सरदार जो एहसान। हिक दफ़े हज़रत शेख अलाउद्दीन अल बिकरी अल मदनी रहमतुल्लाह अलैह जे वालिद मोहतरम हज़रत शेख अली हुसैन मदनी रहमतुल्लाह अलैह वटि मदीने शरीफ में मीलाद जी महफ़िल मुनअक़िद थी, जेका पुरज़ोक़ महफ़िल हुई, जंहिंमें अनवारे नबवी ख़ूब ज़ाहिर थिया। महफ़िल जे इख़्तिताम ते महफ़िल जे अॻुवाण तबरुक तौर जिलेबी विरहाई ऐं फरमायाऊं, अॼु राति मीलाद जे जिलेबी खाइण वारे खे इंशा अल्लाह ताजदार रिसालत शहनशाह नबूवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत नसीब थींदी। सुभाणे सुबुह सवेर फजर नमाज़ खां पोइ मस्जिद नबी शरीफ में हर शख़्स पंहिंजे दीदार जी कैफ़ियत ॿुधाए। हाजी ग़ुलाम हुसैन मदनी मरहूम जो बयान आहे, अल्हम्दुलिल्लाह मूं बि उहा जिलेबी खाधी हुई। मूंखे सरकार नामदार मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार नसीब थियो। मूं इन हालत में हुजूर पाक साहिबे लौलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत कई जो साॼे पासे ग़ज़ाली ज़मा हज़रत क़िबला सैयद अहमद सईद काज़मी शाह साहब रहमतुल्लाह अलैह आहिनि ऐं ॿिए पासे हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह अलैह जो हथ पकड़े बीठा आहिनि। अनवारे कुतुब मदीना सफ़ो 53। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दीदार की भीख कब बटेगी, मंगता है उम्मीदवार आका, सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 15 अल्लामा काज़मी साहिब ऐं मदीने जो कंडो। ग़ज़ाली ज़मा हज़रत अल्लामा सैयद अहमद सईद काज़मी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मदीने शरीफ जे पहिरीं हाज़िरी जे मौक़े ते पेर में हिकु कंडो लॻो जंहिंसां सख़्त तकलीफ़ थी रही हुई। कढण लॻुसि त आला हज़रत इमाम अहले सुन्नत मुजद्दिद दीन व मिल्लत शाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह जे मदीने जे कंडे सां मोहब्बत यादि अची वई त मां उते ई बीही रहियुसि ऐं पेर मां कंडो न कढियो। पोइ कुझु ॾींहं खां पोइ सूर अज़ ख़ुदि ख़तम थी वियो। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। उनके हरम के खार कशीदा हैं किस लिए, आंखों में आए सर पे रहें दिल में घर करें, खारे सहराए नबी पाँव से क्या काम तुझे, आ मेरी जान मेरे दिल में है रास्ता तेरा, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 16 विसाल खां पोइ आला हज़रत जी दरबार मुस्तफ़ा में हाज़िरी। कुतुब मदीना हज़रत अल्लामा ज़ियाउद्दीन अहमद क़ादरी मदनी रहमतुल्लाह अलैह सरकार आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जी वफ़ात खां पोइ जो वाक़ियो बयान कंदे फरमाइनि था, हिकु दफ़े मुआजा शरीफ में हाज़िरी ॾियण जे लाइ मस्जिद नबवी शरीफ जे बाबु सलाम खां अंदर दाख़िल थियुसि त ॾिठुमि आला हज़रत अज़ीमुल बरकत अज़ीमुल मरतबत परवाना शमअ रिसालत हज़रत अल्लामा मौलाना अल हाज अल हाफिज अल कारी अशाह इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह मुआजा शरीफ ॾांहुं मुंहुं करे बीठा आहिनि ऐं सलाम पढ़ी रहिया आहिनि। मां वेझो वयुसि त आला हज़रत रहमतुल्लाह अलैह मुंहिंजे नज़रुनि खां ग़ाइब थी विया। मूं मुआजा शरीफ वारे पासे हलियो वयुसि ऐं सलातो सलाम जो नज़रानो पेश करे अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे मुंहिंजे शेख इमाम अहमद रज़ा ख़ान जी ज़ियारत खां महरूम न रखियो वञे। सैयदी कुतुब मदीना रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मां मुआजे शरीफ जी पेरांदी यानी कदमन शरीफनि ॾांहुं ॾिठो त आला हज़रत रहमतुल्लाह अलैह वेठल नज़र आया। मां डोड़ी वञी आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जे कदम चुमिया ऐं ज़ियारत सां फैज़याब थियुसि। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे, उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन बिजाहि नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। ग़मे मुस्तफ़ा जिसके सीने में है, गो कहीं भी रहे वो मदीने में है, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद। नंबर 17
कुतुब मदीना ऐं मदीने जो गरीब ज़ियारती। हज़रत हकीम मोहम्मद मूसा अमर तसरी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जिन ॾींहनि में मां मदीने पाक में हाज़िर हुयुसि, सय्यदी कुतुब मदीना हज़रत मौलाना ज़ियाउद्दीन अहमद क़ादरी मदनी रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में बि हाज़िरी ॾींदो हुयुसि। मानीअ जे वक़्तु हिकु बदहाल शख़्स ईंदो हो ऐं खाधो खाई हलियो वेंदो हो। मूं हिकु ॾींहुं दिलि में सोचियो त इहो शख़्स ख़्वामख़्वा मानीअ जे वक़्तु अचे थो ऐं हज़रत खे तकलीफ़ ॾिए थो। उन ई ॾींहुं जॾहिं महफ़िल ख़तम थी, सय्यदी कुतुब मदीना रहमतुल्लाह अलैह फरमायो, हकीम मोहम्मद मूसा मिली वञजां। मां ख़िदमत में हाज़िर थियुसि त फरमायाऊं, हकीम साहिब, इहो जेको ग़रीब शख़्स रोज़ानो खाधो खाइण अचे थो, इहो पाकिस्तान जे शहर लायलपुर फैसलाबाद में हिकु मिल में मामूली मुलाज़िम आहे। इनखे हर साल शहनशाह बहरोबर मदीने जे ताजवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े अनवर जी ज़ियारत नसीब थींदी आहे ऐं वॾो ख़ुश नसीब आहे ऐं मदीने मुनव्वरा जो ज़ाइर आहे। इन करे मां उनखे खाधो खाराईंदो आहियां। अनवारे कुतुब मदीना सफ़ो 277। अल्लाह जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। थका मांदा है वो जो पाँव अपने तोड़ कर बैठा, वही पहुंचा हुआ ठहरा जो पहुंचा कुए जाना में। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।